नाज़रीन तव्हांखे अहम ब्रेकिंग ॾींदा हलूं त पीपल्स पार्टी सां वाबस्ता बोज़दार ऐं रिंद बिरादरी जे 250 माण्हुनि पीपल्स पार्टी खे अलविदा करे मुस्लिम लीग फंक्शनल में ऐलान करे छॾियो आहे। संदन चवणु आहे त असां पीपल्स पार्टी सां वफ़ा कई पर पीपल्स पार्टी असां सां वफ़ा न कई। नाज़रीन तव्हांखे अहम ब्रेकिंग ॾींदा हलूं त पीपल्स पार्टी सां वाबस्ता बोज़दार ऐं रिंद बिरादरी जे 250 माण्हुनि पीपल्स पार्टी खे अलविदा चई फंक्शन मुस्लिम लीग में ऐलान करे छॾियो आहे। संदन चवणु आहे त असां पीपल्स पार्टी सां वफ़ा कई पर पीपल्स पार्टी असां सां वफ़ा न कई। किपर में राजड़ हाउस ते GDA जे PS 42 जे उम्मीदवार काज़ी शमसुद्दीन राज सां मुलाक़ात बैदि प्रेस कॉन्फ्रेंस कंदे अॻवाननि ॾाढे धणी बख़्श बोज़दार, कारी जावेद रिंद, यासिर रिंद, अकरम बोज़दार, धणी बख़्श बोज़दार ऐं ॿियनि चयो त असां पीपल्स पार्टीअ खां मायूस थी वियासीं ऐं खेसि मजबूर थी अलविदा करे फंक्शन मुस्लिम लीग में ऐलान कयो आहे ऐं असां सम्झूं था त आईंदा फंक्शन मुस्लिम लीग असांजे लाइ बहितर सोचींदी। GDA जे उम्मीदवार काज़ी शमसुद्दीन राज चयो त फंक्शन मुस्लिम लीग हमेशह माण्हुनि सां बहितर सलूक कयो आहे ऐं संदुनि जाइज़ मसइलनि में हमेशह मदद कई आहे।